जो अल्लाह मालिक आ माल काथे बचंदो इन्हें निभागी ससुए जो निभागो काथे त दंग करण वारो हो न तो खई जमाल जो सिर अदी बसरा जमाल जिंदा है जिंदा डॉक्टर चवन था मशीन में पियो हथरादू साह पियो तो खणे ॿिनि ॾींहनि में ख़बर पजी वेंदी गुटरकूं ॿिनि ॾींहनि में केड़ी खबर पवंदी ॿिनि ॾींहनि में इहा ख़बर पवंदी त जमाल जी शादी जो भत खाऊं जा कांद पेजो असरा जहिड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया अदा मूंखे लॻे थो पियो त इहा छोरी ससुई सिर खणंदी इन जमाल जो अदी वॾी तूं निभागी आहीं कॾहिं का चङी ॻाल्हि त कंदी कर कॾहिं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि कंदी आहीं जो मुंहिंजा शहर ई सड़ी था वञनि जिंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे मुंहिंजे हथ में नाहे पर अदा मूंखे लॻे थो पियो त इहो ससुईअ जो निभाग इन जमाल जे सिर जे कढे जमाल जो सिर वेंदो अदी बसरा जमाल ज़रूर पचंदो हाणे मां वञा थो मसीत में दुआ घुरण त केॾी महिल हिन मसीत में त केॾी महिल हुन मसीत में कोन सुधरियो है भी कबूतर माण्हुनि जो माणपो कोन्हे छो थो कबूतरनि खे ख्वार करे बसरा जहिड़ी कचे तड़ी पकी मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वञनि बस बहादुर खान तव्हां हींअर ठीकु आहियो ही ड्रिप ख़तमु थिए तव्हां ॻोठु वञी सघंदो पर हिकु ॻाल्हि यादि रखो हर ॿिए ॾींहुं पटी कराइण लाइ अस्पताल अचिणो पवंदो ठीकु आहे डॉक्टर साहब ऐं दवाऊं 15 ॾींहं अञा खाइणियूं पवंदियूं I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gon' live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants you, better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad, baby, I'm bad. I just wanna stay bad, stay mad. Chip on my shoulder cause they treat me like an outcast. I ain't gonna take that, stay back. I'll be swinging hard till the hits come in all caps. I ain't gonna lay back, pray that someone's gonna help me. Ain't nobody like that. I ain't gonna wait, that's all fact. Give me one shot and I'll never get the throne back. I'm sick of being cautious, I'ma go cause some pain, can't stop this. I'ma steal everybody's lane, call it shoplift. Sick of hearing everyone complain when they thoughtless. Taste the pain, it's like candy canes. It makes me go change into a better frame, into a better name. Society's insane, we all live for fame, yeah. Cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gon' live it up on the attack. Baby, I'm दिलावर छा थो चई अॼु कयूं हिनखे पूरो सरदार साईं यो कम त तव्हांखे उन ॾींहुं करणो जंहिं ॾींहुं मूं हिनखे अव्हां जे हवाले कयो हो पर अलाए छो
तव्हां हिनखे एतिरा ॾींहं छॾे ॾिनो। मां ससीअ जी शादीअ ताईं तरसियल हुअसि, पर हाणे वक़्तु अची वियो आहे। मां हिन कमीने जे रत सां पंहिंजा ई हथ रगड़ थो चाहियां। त पोइ ठीकु आहे सरदार साईं, नेक कम में देर न कयो। सर सूबेदार सुखियो लाइन ते हाँ मिलाए दियो। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ये ख़बर सूबेदार सुखिया? सर अमुन मान आहे, पर हिकिड़ी गुज़ारिश आहे। सर सरदार शाह जमा जे पुट जो कातिल गुलज़ार ज़रूर आहे, पर उन खां कंहिं क़त्ल करायो आहे, किराए जो कातिल आहे। सर मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त उन जी जांच करणु इंतिहाई ज़रूरी आहे। सुखिया खान शाबाश, केस में अॻ भराई थी आहे ऐं मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे। सर अव्हांजी दुआ घुर्जे। गुलज़ार खां क़त्ल कराइण वारो केरु आहे उहो बि बची न सघंदो। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद आहे सूबेदार सुखिया। पर सर हिकिड़ो ॿियो बि मसइलो आहे। गुलज़ार सरदार शाह जमा वटि क़ैद आहे। पाण खे सोच लॻराए कीअं बि करे गुलज़ार खे सरदार साहब वटां वठिणो पवंदो। त सरदार शाह जमा गुलज़ार खे माराए छॾींदो, उहे असांखे असुल कातिल हथ न अची सघंदो। सर या तूं सही ॻाल्हि थो करीं। मां हाणे सरदार शाह जमान सां ॻाल्हायां थो। ओके सर, बहितर सर, ख़ुदा हाफ़िज़। हेलो राणा साहब, कहिड़ो ख़बर? सरदार साहब गुलज़ार खे न मारजो, छो त गुलज़ार ई शाहज़ेब जे क़त्ल जो शाहिद आहे। राणा साहब ही पाण कातिल आहे, शाहिद न आहे। सरदार साहब इहा पक्की ख़बर आहे त गुलज़ार किराए जो कातिल आहे। गोली बराबरि गुलज़ार ई हलाई आहे, पर अव्हां जो दुश्मन को अञा ॿियो आहे। जंहिं करे मां अव्हां खे चवां थो त गुलज़ार खे न मारजो। राणा साहब मुंहिंजे पुट शाहज़ेब खे मारियो त गुलज़ार आहे न, पोइ मां छो न हिनखे क़त्ल कयां, छो न मारिया मां हिनखे? असुल कातिल को ॿियो आहे। जेकर तव्हां गुलज़ार खे मारे छॾियो त तव्हां ऐं असां कॾहिं बि पंहिंजे असुल दुश्मन ताईं पहुची न सघंदासीं। हुन करे मां अव्हां खे अर्ज़ु थो कयां त गुलज़ार खे कानून जे हवाले कयो। ठीक है राणा साहब, ठीक है, खुदा हाफिज़। सरदार साईं छा थियो? दिलावर शाहज़ेब जा असुल कातिल अञा ज़ाहिर न आहिनि थिया। ही अमरा गुनाहगार आहे, पर असां असुल कातिलनि ताईं न पहुची सघंदा जेकरे असां हिनखे मारियोसीं। केरु थो चवे सरदार साईं? इहो सभु कुझु एसपी राणा साहब थो चए। हू चए पियो त गुलज़ार सिर्फ़ हिकु मोहरो आहे जेको इस्तेमालु थियो आहे। असुल कातिल असांजो दुश्मन को ॿियो आहे,
सरदार साईं ठीकु आहे, दिलावर जी दिलि नथी चए त हिनखे जीदान ॾिए। असल हक़ीक़त जी ख़बर राणा साहब खे। तव्हां चओ था हिनखे जीदान ॾियूं था। हलो अदा खुदा बख्श ख़ैर त आहे, तूं हिते थो घुमे पियो, बाक़ी होॾे जमाल वटि केरु आहे? अदी बसरा पैसनि जो बंदोबस्त करण आयो। तोखे त ख़बर आहे सरकारी अस्पतालूं अॼु पैसनि खां सवाइ हलनि ई कोन थियूं। हाओ अदा, इहे रिश्वत खोर काबोरा अलाए कॾहिं मरंदा जो असां ग़रीबनि जो को भलो थींदो। कामोरा ऐं सियासतदान त आहिनि ई पंहिंजे पेट भरण जे लाइ, पर अॼुकल्ह इहे डॉक्टर जेके मसीहा आहिनि न उहे बि कासाई बणिजी विया आहिनि। हा अदा, अलाह सुधारींदुनि। अदा भला को पैसनि जो बंदोबस्त थियो बि आहे या न? हा दी, सरदार साईं कुझु पैसा ॾिना आहिनि, बाक़ी बंदोबस्त करण वञा पियो। बस अदा अलाह भलो कंदो। दुआ कर अदी। अलाह अलाह सड़ाई कंदव अब्बा। बसरा जहिड़ी कचे तेड़ी पकी मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन। इन्हे पैसे बि मोए मुल्क मुझायो आहे। अलाह भलो कंदो ग़रीबनि जो। दिलावर साईं ख़ैर त आहे, कहिड़ियुनि सोचनि में गुम आहियो? हैदर बगन खे पक त आहे न त शाहज़ेब खे गुलज़ार मारियो आहे। हा दिलावर साईं, इहो त बगन ॿुधायो आहे त गुलज़ार सरदार शाहज़ेब खे मारियो आहे। पर छो गुलज़ार शाहज़ेब खे छो मारियो? इहो इन करे जो सरदार साईं गुलज़ार जे भाउ दिलदार खे अवां जे हथ मरायो हो। ईअं न आहे मज़र, दिलदार खे त मूं मारियो ऐं उन ते सरदार साईं नाराज़ बि थियो। गुलज़ार खे जेकॾहिं पलांद वठणो त मूंखां वठे हा, शाहज़ेब खे छो मारियो? दिलावर साईं गुलज़ार शाहज़ेब खे छो मारियो उहा त उनखे ख़बर हूंदी न। शहज़ोर, गुलज़ार किराए जो कातिल आहे। हू पैसा वठी कत्ल कंदो आहे। मूंखे त लॻे थो त सरदार साईं सां का साज़िश थी। दिलावर साईं थी सघे थो ईअं बि हुजे, पर बगन खे जेका ख़बर हुई उन असांखे ॿुधाए छॾी। हैदर, मूंखे त लॻे थो सरदार शाहज़ेब खे मारायो वियो ऐं मूंखे इहो बि लॻे थो गुलज़ार खे कंहिं पैसा ॾिना तॾहिं गुलज़ार सरदार शाहज़ेब खे मारियो। पर इहो ॻुझो दुश्मन केरु आहे? ख़ैर ख़बर पइजी वेंदी। आख़िर केसी ताईं असां खां इहो ॻुझो दुश्मन लिकंदो रहंदो। चाची, ओ चाची, चाचा हाशिम खे चओ न त मूंखे अस्पताल वठी हले। मुंहिंजो मन मांदो आहे चाची। बाबा अलाए कीअं हूंदो, जमाल अलाए कीअं, ॿुधाए न चाची। तूं का डॉक्टरनी आहीं छा? तूं अस्पताल वञी छा कंदीअ? अलाह कंदो जमाल ऐं अदो पलियो ख़ैर सां मोटी ईंदा। चाची, मुंहिंजे अंदर में सुकून न आहे। मूंखे हिते सुकून नथो अचे जेसीं ताईं मां पंहिंजी पीउ ऐं पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजी अखियुनि सां नथी ॾिसां। मूंखे हिते सुकून न ईंदो। तुंहिंजे अखियुनि खां त परे ई चङा आहिनि। तुंहिंजो निभाउ अञा अलाए केतिरा घर उजाड़ींदो। माठ करे वेही रह। चाची, मां तोखे हथ थी वधां। चाची, मूं ते इहो थोरो एहसान कर। चाचा हाशिम खे रुगो मूं ॾियो माण। चाची, मां हथ थी वधां तोखे। ज़री न करे त करे छा? छोरी छो अची छितो कयो अथई? मां जॾहिं तोखे चयो त ॿई ठीकु आहिनि, अॼु सुभाणे ॿई ख़ैर सां मोटी ईंदा। बस या अॼु सुभाणे
तो मुझे लाइ सदिन बराबर आ, पल पल मुझे लाइ साल बराबर आ चाची। हाय ससुरी दिया कहर कियो हाय रे दा खुदा वक्त वाह लल दी खैर ताए छा थियो आ? खैर कोन है जरीना, खैर कोन है। अरे बेचारो जमाल अल्लाह के प्यारो थियो। हां आओ ससी सब अस्पताल ॾे था वञनि पिया, चवनि था त जमाल गुज़ारे वियो। अॼु मूंखे पक थी वई आहे त मां ई निभागी आहियां। शाज़ेब जो सिर बि पोइ खयो आहे। जमाल खे मौत जे मुंहं में मोकिलण वारी मां आहियां ऐं पंहिंजे पोड़े पीउ खे मरण जहिड़ी हालत ताईं पहुचाइण वारी बि मां ई आहियां। चाचा चाचा मां निभागी आहियां, मां निभागी आहियां चाचा। न पुत्र ये न चा, तू तो मुझी मासूम धी आही। इंसान इंसान कदम भी निभागो ना थींदो। छो त अल्लाह से इंसान के अशरफुल मखलूकात करे मोकिलियो आ। पुत्र ये रविया था रुगो अमीरन गरीबन न जोड़िया आहिनि। कोई भी चाचा असांजे नसीब में एतिरा दुख छो आहिनि। चाचा असांजे अंगण ते कॾहिं बि ख़ुशियूं कोन ईंदियूं। असां ईअं सॼी ज़िंदगी रोता रहंदासीं। चाचा छा रुगो असां पंहिंजनि जा लाश ढोइण जे लाइ पैदा थिया आहियूं? ये सब रंगीअ जा रंग आहिनि। इंसान वटि कॾहिं ख़ुशियूं त कॾहिं गम। असांजे ॾिणनि में ईदूं बि आहिनि त मातम बि। सच तो चवी चाचा, सच तो चवी। ईदूं रुगो अमीरनि जे हिसे में ऐं मातम असां ग़रीबनि जे हिसे में। हाशिम वारो कर ससुर हाणे पहिरियों घणे अस्पताल न पई वञे। पर छो अस्पताल त शहर में आ ऐं शहर तमाम परे आ। बसरा ॿुधायो आहे त जमाल मरी वियो, लाश अस्पताल में पियो आहे। छा होश कर पुत्र, होश कर। जमाल जिंदा है। मूं डॉक्टर सां हींअर ॻाल्हायो आहे। चाचा जमाल खे कुझु थी वियो आहे। मूंखे ख़बर आहे जमाल न आहे। न रो पुत्र न रो, हिम्मत कर पुत्र। मूं त मुंहिंजी बहादुर थी आई। जमाल खे कुझु बि कोन थींदो। तूं वेह गाॾीअ में त मां तोखे अस्पताल वठी हलां। तबियत कीअं आहे? मां ठीकु आहियां दोस्तो। तूं मूंखे इहो ॿुधा त
ये जमाल कॾहिं मरंदो? वैसे ख़बर पई आहे त जमाल जी हयाती जो पैकेज अॼु पूरो थी वेंदो ऐं हू आख़िरी पसाउनि में आहे ऐं जमाल जा माइट जमाल सां आख़िरी मुलाक़ात लाइ अस्पताल वञी रहिया आहिनि। एस बहादुर खान हिन दोस्त जे ॻाल्हियुनि ते एतबार न कयो। जमाल लाइफ टाइम पैकेज ते मोटी आयो आहे। दलाल मां ॾिसां थो तुंहिंजी खौस मूंसां वधंदी थी वञे। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे त मुंहिंजो कंट्रोल हिन हथियार ते कोन थींदी। असां बस बंदि कयो इहा पंहिंजी बक वैसे तव्हां भली जांच कयो त माण्हू जमाल लाइ वञी रहिया आहिनि ऐं इहा ॻाल्हि त मशहूर थी वई आहे त जमाल आख़िरी पसाउनि में आहे। दोस्तो इन जमाल खे वञी अस्पताल में मारे न त इहो छोरो मरंदो ई कोन। हारेस जमाल वरी किनी शइ आहे, इन खे उते अस्पताल में ई मारे छॾणु घुर्जे हा। यही ॻाल्हि त मां बि कयां। दोस्तो तोखे जीअं चयमि ईअं ई कर। ठीकु आहे रेस, अॼु इहो जमाल छोरो मुंहिंजे हथ मां कोन बचंदो। एस बहादुर खान बाबा हिन दोस्त जे ॾटनि ते एतबार न कयो, कुझु पंहिंजी बि हिमत कयो। असां बस सभु सम्झा थो, सलाह न ॾे मूंखे।